उत्तर वजीरिस्तान में दहशतगर्द हमले में शहीद थी वियल पाक फौज बिन ऑफिसरन जी तदफीन चकलाला गैरिजन में लेफ्टिनेंट कर्नल शहीद सैयद काशिफ अली ऐं कैप्टन मोहम्मद अहमद बदर जी जनाज़े नमाज में सदर आसिफ अली जरदारी, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जो चेयरमैन, परडेही वजीर, घरू वजीर, आला हाजिर सर्विस फौजी ऐं सिविल ऑफिसर भी शरीक। शहीद सैयद काशिफ अली कराची ऐं कैप्टन मोहम्मद अहमद बदर तला कैंग जो रवासी हो गुजरल ॾींहुं उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में दहशतगर्दनि जे चेक पोस्ट ते हमले में पाक फौज जा 2 ऑफिसर ऐं 5 जवान शहीद थी विया हुआ। जवाबी कार्रवाई में 6 दहशतगर्दनि खे जहन्नुम भेड़ो कयो वियो। दहशतगर्दनि खे मुंह तोड़ जवाब ॾींदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जो शहीद पाक फ़ौज जे जवाननि खे ख़राज अक़ीदत पेश। संदसि चवण आहे त पाक फ़ौज ईमान, इतिहाद ऐं नज़्मो ज़ब्त जे नज़रियनि खे लाॻीतो बरक़रार रखियो आहे। फ़ौज सदाई दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पेशवराणी, महारत ऐं वफ़ादारी जा आला मयार क़ाइमु कया आहिनि। बहादुर पुटनि वतन जे दिफ़ा लाइ क़ुर्बानी ॾियण खां कॾहिं बि न खिबायो आहे। सॼी क़ौम हथियारबंद फ़ौज सां गॾु बीठल आहे। वाइदो करिया थो त असांजे पुटनि जो रत राय खां न वेंदो। पाकिस्तान जी अवाम ऐं फ़ौज सां गॾिजी दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कंदासीं। दहशतगर्दनि खां जवाननि जे रत जो हिसाब वठंदासीं। ऐं हिन वक़्तु सभ खां वधीक दहशतगर्दी केपी में थी रही आहे। शहीदनि ख़िलाफ़ बयान ॾींदड़नि जो दहशतगर्दनि सां ज़रूर को राब्तो आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग मुतहद थी विढ़ी सघिजे थी। क़ुर्बानियूं ॾींदड़ फ़ौजी जेतिरी इज़त कजे घटि आहे। कुझु माण्हुनि शहीदनि ते मज़ाक़ कई। आरो सां शहीद असांजा मोहसिन आहिनि, हुननि जे करे मुल्क क़ाइमु आहे। सोशल मीडिया ते शहीदनि बाबति हलंदड़ मुहिम जी मज़म्मत करियूं था। इहा पार्टी सुञाणप विञाए चुकी आहे। इहा बेनामी जमायत आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जी सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस।